जाए छा ॿुधाया मां थोरा हबीब बन जाए कहीं बे करीब सा कुर्ब ॾिठा से कहीं बे करीब सा कुर्ब ॾिठा से ईअं न करीब न जाए छा ॿुधाया मां थोरा हबीब बन जाए छा खपे अल्लाह चयो अर्श अज़ीम ते हज़रत खे अर्ज़ कयो महबूब मिठे माफ़ कयो मुंहिंजी उम्मत खे छा खपे अल्लाह चयो अर्श अज़ीम ते हज़रत खे अर्ज़ कयो महबूब मिठे माफ़ कयो मुंहिंजी उम्मत खे हर हर क्या ईद गिरन ॾांहुं हर हर क्या ईद गिरन ॾांहुं गौर गरीबन जा छा ॿुधाया मां थोरा हबीबन जा छा ॿुधाया मां थोरा हबीबन जा कहीं पे करीब सा कुर्ब ॾिठा से ईअं न करीबन जा छा ॿुधाया मां थोरा हबीबन जा सुभान अल्लाह हो मदीने वारे जी अज बेगार गवाही रे बेगुणन ले गोढ़न खे तो करीम नसाही रे हो मदीने वारे जी अज बेगार गवाही रे बेगुणन ले गोढ़न खे प्यो करीम नसाही रे बाहर से बकरार बुधन प्या बाहर से बकरार बुधन प्या सिदका जीवन जा छा ॿुधाया मां थोरा हबीबन जा छा ॿुधाया मां थोरा हबीबन जा कहीं बे करीब सा कुर्ब ॾिठा से ईअं न करीबन जा छा ॿुधाया मां थोरा हबीबन जा तूं असां करारन में सोहणो जानब जागे पियो भेवरन बदकारन जी वाग ढोलण वागे पियो तूं असां करारन में सोहणो जानब जागे पियो भेवरन बदकारन जी वाग ढोलण वागे पियो सारी सारी रात है सजदा सारी सारी रात है सजदा नूरी नजीबन जा छा ॿुधाया मां थोरा हबीबन जा छा ॿुधाया मां थोरा हबीबन जा अज़मिया रहीम जको सायो सदन लिखियो आहे इल्म जे आहर जेको मूंखे लिखण आयो लिखियो आहे अज़मिया रहीम जको सायो सदन लिखियो आहे इल्म जे आहर जेको मूंखे लिखण आयो लिखियो आहे कादे ही अल्फाज असांजा कादे अदीबन जा छा ॿुधाया मां थोरा हबीबन जा कहीं बे करीब सा कुर्ब ॾिठा से ईअं न करीबन जा छा ॿुधाया मां थोरा हबीबन जा।